काजी अहमद में खबर शामिल करियूं पिया। पाक टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अशरफ खोसो की रिपोर्ट मुताबिक काजी अहमद लग नवाब वली मोहम्मद कचे जी देही बंबाई में ज़मीन ते कब्ज़े वारो मामलो बासर ज़रदारी धुर जे माण्हुनि जी फायरिंग में मारिजी वियल 5 ॻोठाणनि अयाज़ भंड, पीरसन, शेर मोहम्मद उर्फ टू भंड, साबन भंड, अजमल भंड, माशूक भंड जा लाश वारसन नवाब वली मोहम्मद में क़ौमी शाहराह ते रखी धरणो हयो आहे। धरणे में एसयूपी अगवान सैयद ज़ैन शाह, एसटीपी ज़िले सदर निसार कीरियो, रफ़ीक मला, सिंध अवामी सिथ जे सरवाण नाले वारे शाइर महर डबाई, पीटीआई अगवान सिकंदर उनड़, हाजी भंड, खमीसो खान भंड की अगवानी में सवे माण्हू मौजूद आहिनि। ॻोठाणनि मुतालबो कयो आहे त मोहसिन ज़रदारी, आबिद ज़रदारी ऐं ॿियनि मथां धरणे वारी जगह ते एफआईआर दाख़िल कनि ऐं असांजा गिरफ़्तार करे गुम कयल माण्हू गुलाम हैदर भंड, महमूद महर, बिलावल भंड ऐं ॿियनि खे आज़ाद कनि ऐं ज़मीननि ते विहारियल हथियारबंद उथारे ज़मीनूं असांजे हवाले कयूं वञनि। हिननि चयो त असांजा 5 माण्हू क़त्ल किया विया आहिनि ऐं 8 माण्हू ज़ख़्मी आहिनि ऐं पुलिस माण्हू बि असांजा गिरफ़्तार करे गुम कया आहिनि। मुज़ाहिरीन सां पुलिस इंतज़ामिया जो ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। मुज़ाहिरीन मुतालबो कयो आहे त मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में धरणो जारी